ज़िले कश्मीर गंदकोट में एक बीरो बीहर अमुन जो पखी उॾामी वियो। घोसपुर थाणे याद ॻोठ बागली बालकानी में रात देर सां नामालूम चोरन पारां घर में घेड़ी चोपायो माल चोरी करण जी कोशिश कई त भाग्या सुजाग थी पिया। भाग्यनि जे सुजाग थियण ते नामालूम चोरन घर भातियुनि ते अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि घर धणी नौजवान अब्दुल समद डाहाणी थॾे ते मारिजी वियो, जॾहिं त गोलियूं लॻण सबबि फौती जो भाउ अब्दुल कदीर बि सख़्त ज़ख़्मी थी पियो। अहिड़े वाक़े बाद हथियारबंद फरार थी वञण में कामयाब थी विया। इतला बाद घोसपुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी नौजवान खे वारिस साण करे नाज़ुक हालत में सखर इस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त फौती जो मड़ खे कंदकोट जी सरकारी इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। फौती जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। ॿिए पासे हद जी पुलिस वाक़े जी NC दाख़िल करे इज़ाफ़ी नफ़री साण करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ उन्नड़ पुल वारे इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ते जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा जारी करे छॾिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं पुलिस खे जवाबदारनि जी गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ घोसपुर।